अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तानी में खबर शामिल कंदासीं कराची खां। जी नाज़रीन, कराची हुरन जे रूहानी पेशवा पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे सरबराह आला हज़रत पीर साईं पगार जन सां संदन घरवारीअ जे वफ़ात ते मुस्लिम लीग फंक्शनल पिरालो जे अॻुवान फ़कीर अब्दुल करीम नवाणी ऐं सिंध टीवी न्यूज़ जे सीनियर सहाफ़ी नियाज़ अली सोलंगी राजा हाउस पहुची दुआ घुरी ताज़ियत कई। उन मौक़े ते अॻूणो वॾो वज़ीर सैयद कायम अली शाह, सैयद गौस अली शाह, MPA सैयद मोहम्मद राशिद शाह राशिदी, नारेजा बिरादरीअ जे चङे मुड़ुस हाजी मीरल नारेजो समेत ॿिया मौजूदु हुआ। उन मौक़े ते पिरालो खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ साईं मोहम्मद राशिद शाह राशिदी सां सीनियर सहाफ़ी नियाज़ अली सोलंगी जी तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। उन मौक़े ते साईं मोहम्मद राशिद शाह राशिदी सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त जल्द खां जल्द पिरालो खे तालके जो दर्जो ॾिनो वञे ऐं साईं पिणु हिमायत कई। मोहम्मद राशिद शाह राशिदी पिरालो खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ हिमायत पिणु कई। रिपोर्ट अब्दुल रऊफ़ बिलाल, पाकिस्तान न्यूज़ TV, कराची।